अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम एजुकेशन इन फोकस सां गॾु मां तव्हांजी मेज़बान साइमा वाहब। नाज़रीन, जीअं तव्हांखे ख़बर आहे, एजुकेशन इन फोकस जे प्रोग्राम जे ज़रिए असां मजमूई तौर ते तालीम ते ॻाल्हाईंदा आहियूं। तालीम जे अंदरि जेके मुख़्तलिफ़ रुख़ आहिनि उन्हनि ते डिस्कस कंदा आहियूं। नाज़रीन, जीअं त तालीम कंहिं बि मुआशरे समाज जे तरक़ी लाइ बुनियादी किरदारु अदा करे थी। ख़ासि तौर ते अगरि सिंध जे तालीम जी ॻाल्हि कजे त उहा तव्हांजे साम्हूं आहे। हुनजो हाल मजमूई तौर ते हिन वक़्तु सिंध जे तालीमी इदारनि में छा सूरत आहे। गॾोगॾु नामज़द वॾे वज़ीर मुराद अली शाह साहब इहा ॻाल्हि कई आहे त हू जीअं ई पंहिंजो उहिदो संभालींदा त सभ खां पहिरीं हू तालीम जे शोबे में बहितरी आणण जी कोशिशि कंदा ऐं तालीमी शोबे में हंगामी बुनियादनि ते हंगामी हालतूं लागू करे उनखे बहितरी लाइ क़दम खणंदा। नाज़रीन, इन समूरी सूरत हाल ते ॻाल्हाईंदासीं। इन लाइ असांखे प्रोग्राम में अॼु स्टूडियो में जे जॉइन कयो आहे उनजो तारुफ़ तव्हां सां कराईंदासीं। पाण एजुकेशनलिस्ट आहिनि ऐं तालीमदान आहिनि ऐं तालीम जे शोबे में उन्हनि काफ़ी कमु कयो आहे। उन जूं वॾियूं ख़िदमतूं आहिनि। तव्हांजो तारुफ़ कराईंदासीं। नागपाल साहब अॼु असां सां गॾु आहिनि। नागपाल साहब, वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम लाइ आया, असां लाइ वक़्तु कढियो। थैंक यू। नागपाल साहब, जीअं त नामज़द वॾे वज़ीर इहा ॻाल्हि कई आहे त तालीम जे शोबे में सभ खां वधीक महिनत जी ज़रूरत आहे ऐं इन लाइ हंगामी बुनियादनि ते शोबे खे बहितरी लाइ कमु कंदा। जी बिल्कुलु सही। मां वेलकम थो कयां हिन प्रोग्रामनि में। ख़ासि करे सिंध टीवी ते मां 10 दफ़ा चई बि चुको आहियां, एक्सप्लेन बि करे चुको आहियां। इहो मुंहिंजो मुतालबो रहियो आहे त तालीमी इमरजेंसी लॻाई वञे। उन इमरजेंसी सां को बि स्कूल वञण जेतिरो ॿारु रस्तनि ते न हूंदो, कमुकार न कंदो, गैरेजिस में न हूंदो, पर उहो स्कूल में हूंदो। हर पेरेंट लाइ इहो लाज़मी हूंदो त उहो पंहिंजा ॿार स्कूल में मोकिले। घोस्ट टीचर्स, घोस्ट स्कूल, एॾी पाबंदी सां एतिरी मॉनिटरिंग सख़्तु कई वेंदी जंहिंखे असां इमरजेंसी बेसिस ते चऊं था त हर शइ खे पुश कबो, उनजी बजट वधाए छॾिबी त जीअं असांखे साफ़ सुथरो तालीमी माहौल, जंहिंखे इंग्लिश में असां कंड्यूसिव एटमॉस्फेयर चवंदा आहियूं, उहो पैदा थी सघे। मां इन ऐलान जी दिलि सां आजियां थो कयां। मुंहिंजो इहो मुतालबो रहियो आहे ऐं मां हिकिड़ो अर्ज़ु कयां त नई ईंदड़ कैबिनेट या सिंध में कमु कंदड़ अमलदार या NGOs ऐं प्लस सभ खां वधीक शागिर्द, उस्ताद ऐं पेरेंट्स मुंहिंजे हिन अर्ज़ ते, हिन गुज़ारिश ते थोरो कन ॾियनि। ॿुधो त तव्हां हर क्वार्टर में था त बाबा तालीम असां वटि आहे त असां आहियूं, तालीम न आहे त न आहियूं। पर इहा तालीम न जेका हिन वक़्तु हली रही आहे, इंक्लूडिंग PhD, जाली PhD, गुज़िरियल दफ़े मां हिते ॿुधायो त 42 डिग्रियूं अंडर स्क्रूटिनी आहिनि जी, ऐं केतिरनि खे कढियो बि वियो आहे। मुंहिंजे अर्ज़ु करण जो मतिलबु इहो आहे त नई कैबिनेट ऐं नओं चीफ मिनिस्टर साहिबु तालीम जे सब स्टैंडर्ड खे ख़तमु करे जेसिताईं स्टैंडर्ड एजुकेशन में असां न ईंदासीं तेसिताईं तालीमी रुॻो सनदूं ऐं डिग्रियूं हूंदियूं। ऐं तालीमी डिग्री जो मतिलबु आहे त मां हेतिरो ख़र्चु करे हेतिरा सालनि में ही पनो हासिलु कयो आहे, इल्मु न। मां इहो चाहियां थो त इल्मु ॾिनो वञे ऐं उहो इल्मु जेको असांजी टीं अखि आहे, जेको शऊर आहे, जेका रोशनी आहे। वरना त हींअर असां ऊंदहि में आहियूं। जेकर यकीन नथो अचे त पंहिंजी सिंध खे अखियूं खोले ॾिसो, नथा ॾिसी सघो त अॼु जी कैमरा ऐं अख़बार, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया ऐं प्रिंट मीडिया रोज़ु मुंहिंजे मथे में धमाका थींदा आहिनि। सुबुह सां जॾहिं दरवाज़ो खोले 7:30 बजे अख़बार खणंदो आहियां, उहो चांहि जो कोप न हूंदो आहे, मूंखे मथे जाइ करण जी हिकिड़ी मदद हूंदी आहे। मुंहिंजो मथो भावटियूं खाईंदो आहे। 2-3 कारियुनि जा केस ईंदा आहिनि। 2-3 उहे झगड़ा जेके मामूली ॻाल्हियुनि ते 10-20 रुपयनि ते, रिश्तनि जा झगड़ा, ज़मीनुनि जा झगड़ा, पाणी जा झगड़ा, सॼी सिंध रतो रत आहे। सिर्फ़ु तालीम न हुजण जे करे। यकीन कयो, मां ॾाढो इन ते रिसर्च कई आहे। दुनिया जे ॿियनि मुल्कनि में ईअं छो नथा माण्हू विढ़नि। अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त असां चऊं था त 21वीं सदी में पहुची विया आहियूं। 21वीं सदी में असां वटि ॾिसो फर्स्ट क्लास आईफोन्स आहिनि, मोबाइल्स आहिनि, नेट आहे। असांखे इहा ख़बर न आहे त इन मां असांजो कुझु बि ठहियलु न आहे। असां रुॻो कंज़्यूमर्स आहियूं। असांजी जेका रियल ज़िंदगी आहे उहा इहा आहे जेका अख़बार में खणी ॾिसो,
रुगो रत आहे, रुगो झेड़ो। अञा त असां उहे फ़ोटू ॼण मना करे छॾिया आहिनि, न त असां जेकॾहिं बर्दाश्त न कयूं, जेकॾहिं टीवी ते उहे सीन्स ॾिसूं त छा छा थी रहियो आहे। हीअ आहे असांजी असली पोज़ीशन। सिंध माशाअल्लाह 17वीं सदीअ में दाख़िल थी आहे, मुबारकूं हुजनि तव्हांखे। जेकर यकीन नथो अचेव त तव्हां 17वीं सदी जी तारीख़ खोलियो, पढ़ी ॾिसो, पोइ ॾिसो त मां छो थो ईअं चवां। 21वीं सदी घणी परे आहे साईं। मार्क्सी उसूल मुताबिक़ इंसानी तरक़ी प्रोडक्टिव मीन्स सां बदिलबी आहे, याने पैदावारी जेके औज़ार आहिनि असांजा इहे जॾहिं मटिबा आहिनि। हाणे असां वटि इंटीरियर सिंध में ॾिसो, अञा बि औरतूं ॻाह ॻाइनि थियूं, हर हलाइनि थियूं, ॾांद अञा हलाए थो पियो। जेकॾहिं 4 सुखिया सताबा ज़मींदार माण्हू उहे जेकॾहिं ट्रैक्टर ऐं थ्रेशर वठी आया आहिनि त उनजो मतिलबु न आहे त सिंध सॼी ज़रई थी वई आहे ऐं असां जेका ज़रई इनक़लाब ॾिसी चुका आहियूं। बहरहाल तालीम में तमामु घणियूं शयूं अची थी वञनि। अच्छा नागपाल साहब, तव्हांजी ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं, पर सभ खां पहिरीं जेका बुनियादी ॻाल्हि आहे, तालीम में हिन वक़्तु जेके तबाहियूं ॾिसूं पिया, मजमूई तौर ते पीपल्स पार्टी 8 सालनि खां हुकूमत हुई, पर हीउ हाणे जेको नामज़द वॾे वज़ीर जेको ऐलान कयो आहे, शायदि हिननि खे हाणे सुजागी थी आहे त तालीम में हाणे बहितरी जी ज़रूरत आहे। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि त मजमूई तौर ते तालीम जे शोबे में या उनजे बिगाड़ में बुनियादी किरदारु तव्हां कीअं था सम्झो, छा आहे? ऐं जीअं वॾे वज़ीर नामज़द वॾे वज़ीर जी ॻाल्हि कई आहे त हाणे उनखे बहितरी ॾांहुं अॻिते वधंदा, त तव्हां सम्झो था त शुरूआतूं किथां कनि हिन इनक़लाब लाइ? सॼी हुननि खे ख़बर आहे। हाणे पहिरीं तव्हांखे मां ॿुधायां त असली सबबु छा आहे। असली सबबु इहो आहे त असांखे हिन मुल्क खे तालीम नाहे ॾियणी। ही मां आफ्टर अ लॉन्ग रिसर्च ॻाल्हि थो कयां। तालीम नाहे ॾियणी, इहा उन्हनि जी नियत आहे। नियत नाहे, अखियुनि सां ॾिसो, मां खोले थो ॿुधायांव न। मतिलबु उन्हनि जी नियत आहे त तालीम नाहे ॾियणी। ग़रीब जो पुटु तव्हां सम्झो था त उहो अची वज़ीर थिए, यार कमाल था कयो तव्हां। ॾिसो न, हिकिड़े गाॾे वारो जेको हलाए थो, हिकिड़ो टांगे वारो आहे, हिकिड़ो हारी आहे, हिकिड़ो मज़दूर आहे, इन्हनि जा ॿार अची असांजे भरिसां कुल्हो कुल्हे में हणी ऐं असेंबलियुनि में वेहनि, पोइ असांजा ॿार काॾे वेंदा? बहरहाल मां अंदरि ॾाढो भरे पियो। क्लास डिफरेंस जी ॻाल्हि था कयो। सुबुह न तालीम जी ॻाल्हि थो कयां, तालीम जी ॻाल्हि। पंहिंजो तव्हां गवर्नमेंट स्कूल में पंहिंजो चीफ मिनिस्टर विझे ॿार, ॾिसां न मां। जेकॾहिं तव्हां तालीम अवाम खे ॾियणु चाहियो था, MNA MPA एमरजेंसी जो मतिलबु इहो आहे त पंहिंजा ॿार तव्हां सरकारी स्कूलनि में पढ़ायो। पोइ मूंखे लॻे त तव्हां हा वाक़ई तालीम ॾियणु चाहियो था। अञा मूंखे बि ॾटा ॾेई सघजनि था छा? बाबा जेके शयूं आहिनि अंग अखर न ॾियो मूंखे। जेके शयूं आहिनि, तव्हांजा टीचर्स घणा गोस्ट आहिनि हिते। जेकॾहिं असां जेको प्रोग्राम कयो आहे, एॾियूं फ़ोन्स आयूं आहिनि साईं, DO कोन्हे साईं, EDO कोन्हे को साईं, वञो असां ऑफिस में वञी, सुपरवाइज़र कोन्हनि के। तव्हां बि ॿुधा हूंदा जेकॾहिं हीअ प्रोग्राम तव्हां ॾिसंदा रहो त घोस्ट टीचर्स आहिनि, घोस्ट स्कूल आहिनि, हज़ारे स्कूल खुलिया पिया आहिनि जिते बिल्डिंग कान्हे का, जिते पखो कोन्हे, जिते फैसिलिटीज़ कान्हे। हीअ जेको ॾिसंदासीं उहो ॻाल्हायो, असांखे बेवकूफ़ न करे सघंदव। जेको ॾिसूं था अखियुनि सां, तालीम जी जेको हशर सिंध में आहे न, तव्हां इन खे 3 सूबनि सां भेटियो जी। किरोड़े ॿार गैरेजनि में कमु था कनि, रस्तनि ते पना था खणंदा वतनि, घरनि में कमु था कनि। सो हीअ सभु ॻाल्हियूं आहिनि। हा, हाणे मां तव्हांखे ॿुधायां जेका सुठियूं ॻाल्हियूं आहिनि, छो त मुंहिंजी का दोस्ती दुश्मनी त आहे कोन। हा, मुंहिंजी दोस्ती आहे, मुंहिंजो प्यारु आहे, मुंहिंजी पंहिंजाप आहे सिंध ऐं सिंध जी तालीम सां। छो त मां थो सम्झां त तालीम खां सवाइ तव्हां कुझु बि नथा करे सघो, छा बि कयो, बिल्डिंगूं ठाहियो। तालीम कहिड़ी? बुनियादी तालीम, प्राइमरी। हींअर यूनिवर्सिटीज़ था खोलनि। मूं चयो त मूंखे अंदरि में रोअण बि ईंदो आहे ऐं खिलण बि ईंदो आहे जॾहिं तव्हांजो बुनियादी ड्रथल आहे। मां PhD करायां पियो हिकु यूनिवर्सिटी में, CSS खे करायां पियो, त मुंहिंजे नज़र में उहे ॿार जेके हिते पहुता आहिनि उहे मैट्रिक पास बि न आहिनि। मां उन्हनि खां मैट्रिक जो इम्तिहान वठां, मूंखे पास करे ॾेखारियो। सॼियूं नकलियूं डिग्रीज़ आहिनि। इम्तिहान जो कापी कल्चर अखियुनि सां ॾिसो था, रिपोर्टूं कंदा आहियो त बाबा। अच्छा, बुनियादी कारण छा? मतलब बुनियादी कारण हिकिड़ो त सच्चाई न आहे, नथा चाहिनि, ॾियणु नथा चाहिनि, सफ़ाई पर नथो थिए। ॿियो जेकॾहिं ॾियणु चाहिनि था, जी हिन भेरे हिननि बजट वधाई आहे जी। मूं चयो त मूंखे हुननि सां प्यारु आहे, जेके सुठियूं ॻाल्हियूं आहिनि। सेक्रेटरी साहिब सां जेके हुन पंहिंजा सुठा इनकलाबी कदम खया आहिनि, उन्हनि जी मां साराह कई आहे, हमेशह कई आहे। पर हिकिड़े टीम वर्क जी ज़रूरत आहे। हाणे जेका मां चङी तरह हिन ते जांच करे रिसर्च करे आयो आहियां त जेका बजट वधी आहे, उन बजट मां ही जेको सिस्टम ठाहिनि था ऐं बेनज़ीराबाद में उहो मॉडल स्कूल ठही चुको आहे, तमामु बहितरीनु अखियुनि ते। पर मूंखे सख़्तु एतिराज़ आहे, सख़्तु
कैम्ब्रिज सिस्टम हलाइनि था जंहिंमें सिंधी कान्हे। तव्हां सिंध में वेही, अवल ई सिंध में वेही मूं ते ताजुब लॻंदो आहे त तव्हां बैनर खणी जुलूस कढी चवंदा आहियो सिंधीअ खे सरकारी ॿोली कयो। अड़े बाबा, रुवांडा में वेठा आहियो, साउथ अफ्रीका में वेठा आहियो, नाइजीरिया में वेठा आहियो, सिंधीअ खे सरकारी ॿोली कयो न। तव्हांखे कुझु फील नथो थिए? मूंखे त ॾाढी तकलीफ़ थींदी आहे। किथे? सिंध में केरु था चवनि सिंधी, कंहिंखे था चवनि सिंधी हुकूमत खे। नथो बर्दाश्त थिए। त हींअर जेको तव्हां मुंहिंजा साईं, हे हथ अदब जा, मां बंदूक खणण वारो माण्हू न आहियां, सिंधीअ खे ड्राप न कयो। सिंधी तव्हां रुगो ॿोली सम्झो था न, नस्ल जो कल्चर तहज़ीब तबाह थी वेंदी। हिकिड़ी जेका सिंधी आहे न, हीअ जेका ॿोली आहे न, इहा सिर्फ़ु ॿोली न आहे, इहा अदब न आहे, हीअ पूरो कल्चर आहे। हर ॿोलीअ जे लफ़्ज़ सां हिकिड़ो कल्चर जुड़ियल आहे। जी मुंहिंजा साईं, ॿोलीअ जे लफ़्ज़नि सां कल्चर। हाणे दाल मंधीअड़ो, घणो करे त असांजा कराची वारा त कोई न सम्झंदो हूंदो, त हर लफ़्ज़ सां हिकिड़ो पूरो कल्चर ॻंढियल आहे। उहो कल्चर तव्हां ॿारनि खां खसियो था पिया। अवल हिते ॿोली असांजी अहिड़ी तबाह थी वई आहे जो सिंधी कराची में त ॻाल्हाइनि ई कोन, ॿारनि सां बि उर्दू ॻाल्हाइनि। ख़ैर, त महिरबानी करे ही कॉम्प्रिहेंसिव स्कूल तमामु सुठा, बहितरीनु तरीक़ो, बहितरीनु तजुर्बो, पर ॿोली सिंधीअ लाइ हिकिड़ो अर्ज़ु कयां त तव्हां हुनजो सब्जेक्ट त रखो न। जीअं अंग्रेज़ी लाइ मां चवंदो आहियां त 5 दर्जा ॿार खे, हीअ बैनुल अक़वामी ठहियलु मापो आहे, UN जो चार्टर, पंहिंजी ॿोलीअ में 5 दर्जा सॼा पढ़ा। मां जेकॾहिं ॼटि आहियां त तव्हांजे साम्हूं आहियां, मां 5 दर्जा सिंधी में पढ़ी आहियां। पंहिंजे इन्हनि वॾनि वॾनि क्लासनि में, यूनिवर्सिटीज़ में चवंदो आहियां, अॼु जे ॿारनि खे ख़बर न आहे, जेके कराची जा ख़ासि करे, मतिलबु मां पहिरियों दर्जो पास कयो आहे, किताब बि न, कलम बि न, एक्सरसाइज़ बुक कॉपी जंहिंखे चवंदा उहो बि न, पेन बि न, रबड़ बि न, थेलो बि न। तो सोचे सोचे चवंदा आहिनि साईं, पोइ तव्हां आपने किया ई नहीं होगा पहला। त असां तख़्ती ते, पटी ते, जंहिंखे पटी चइबो आहे, त फरही जी, त फरही मेट सां उहो करे ॾींदा हुआ। सभई मुंहिंजे ख़ुदि सेक्रेटरी साहिब बि ईअं पढ़ियो आहे, वज़ीर बि, अमीर बि ईअं पढ़िया। छो? 5 दर्जा तव्हांजा सभई सब्जेक्ट जा कॉन्सेप्ट क्लियर हुजनि न। हाणे मां ॿिए खां छो पुछां? मां 40 साल पढ़ायां वेठो न। अॼु जे स्कूलनि में वञी ॾिसो, कॉलेज यूनिवर्सिटी में न सिंधी थी अचे, न उर्दू थी अचे, न अंग्रेज़ी थी अचे, 3 ॿोलियूं नथियूं अचनि। मां इतफ़ाक़ सां ॿोली जो उस्ताद आहियां, 3 ॿोलियूं नथियूं अचनि। रीज़न छा आहे? रीज़न ही सो कॉल्ड इंग्लिश मीडियम स्कूल्स जी, जेके अहिड़ा सिंगापुर जा बुक्स रखंदा जंहिंजा टीचर्स पढ़ाए नथा सघनि। हीअ बि मां ईअं ॻाल्हि नथो कयां, हीअ मुंहिंजी सॼी सर्वे थियल आहे 20 सालनि जी स्कूल्स जे मथां। त चवण जो मतिलबु इहो आहे त महिरबानी कयो, ॿारनि जे कल्चर, तहज़ीब, ॿोलीअ जो ख़्यालु करे। तव्हां कैम्ब्रिज सिस्टम तमामु सुठी प्लानिंग आहे, मूंखे वणे थी ॾाढी। त उहो ईअं बिल्कुलु असां गवर्नमेंट जे स्कूलनि खे इमरजेंसी बेसिस ते अप स्टैंडर्ड कयूं, हिकिड़ी स्टैंडर्ड एजुकेशन विझूं, पर ॿेली सिंधीअ खे न छॾियो। अवली कराची में तव्हां कंपलसरी त कयो आहे 3 जमात खां वठी सिंधी, पर मूंखे ॾेखारियो घणनि हंधि पढ़ाई वेंदी आहे, इहा हिननि खे ख़बर, सॼी ख़बर अथनि। त महिरबानी करे ईअं न कयो त तव्हां सिंधीअ खे न कढो। हिकिड़ो टीचर घटि में घटि हर स्कूल में सिंधी वारे खे एतिरी नौकिरी त ॾियो, पर उहो क़ाबिल हुजे, मेरिट ते। जी, हिते मां अहिड़ियूं मेमणनि टीचर्स ॾिठियूं आहिनि जेके सिंधी लाइ रखनि था, जिन खे न प्रोनाउंसिएशन थो अचे, न उनजो सही नमूने लिखणु थो अचे। हाणे जेके असांजा तुज़ सिंधी अखर आहिनि, उन्हनि सां वॾो ज़ुल्म आहे। काफ़ आहे ऐं खे आहे, उन में वॾा तमाशा थींदा आहिनि। हाणे असां जॾहिं घे घोड़ो लिखूं था जी, त हाणे खट असां हुनखे चवंदासीं त हो उहा खे उर्दू वारी लिखी ऐं टे हणी था छॾूं, यानी काफ़ हे हणी ऐं पोइ टे थाणा। अच्छा नागपाल साहब, प्रोग्राम में ब्रेक जो वक़्तु थियो आहे। ब्रेक खां अची करे पोइ तव्हां खां इहो पुछंदासीं त सभ खां पहिरीं त जीअं हंगामी हालतुनि जी ॻाल्हि त कनि था, पर बुनियादी जेके अंसर आहिनि या बुनियादी जेके क़दम आहिनि, जेसिताईं उन्हनि खे रिज़ॉल्व न कंदा त उहो जो एमरजेंसी डिक्लेयर करण सां कुझु कोन थो थिए। ॿियो त इहा ॻाल्हि त जेको उस्तादनि जी मेरिट ते भर्ती नथी थिए, या जेको सियासी असर रुसूक आहे रूरल एरियाज़ में ख़ासि तौर ते, उन हवाले सां ॻाल्हाईंदासीं, पर हिते ब्रेक जो वक़्तु थियो आहे। नाज़रीन, ब्रेक जो वक़्तु थियो आहे, मिलूं था ब्रेक खां पोइ।
वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम में तव्हांखे भलीकार चंदासीं। नाज़रीन, ब्रेक में वञण खां अॻु में नागपाल साहब सां असांजी इहा ई ॻाल्हि ॿोल जारी हुई त मजमूई तौर ते सिंध जी तालीम जी तबाही जा बुनियादी अंसर कहिड़ा आहिनि ऐं हाणे अगरि बहितरी लाइ असां को क़दम खणणु चाहियूं था त शुरूआत किथां करणु घुरिजे। अचो त पंहिंजे सिलसिले खे ॻाल्हि जे सिलसिले खे अॻिते वधायूं। नागपाल साहब, ब्रेक ते वञण खां अॻु में मूं तव्हां खां पुछो त सियासी असर रसूख़ केतिरो अमल दख़ल करे थो ऐं जेको मेरिट ते भर्तियूं नथियूं थियनि ऐं अगरि शुरूआत कजे थी बहितरी जी त बुनियादी क़दम कहिड़ो आहे जंहिंखां असां शुरूआत कयूं? ॾिसो, टे ॻाल्हियूं आहिनि। मां चवां थो आवाम लाइ हुकूमत सभु ॼाणे वठी, सभु। मां ॾाढो ख़ुशि आहियां त जुमे ते हिकिड़ी नई कैबिनेट नए चीफ मिनिस्टर सां नवां प्रोग्राम नवां जज़्बा खणी अचनि था ऐं मथे लेवल ताईं पीपल्स पार्टी असांजी पार्टी आहे। मथे लेवल ताईं मां अर्ज़ु रखां थो, मां पाण लाड़काणे जो आहियां त ही जज़्बे खे इनक़िलाबी सूरत ॾियो। अच्छा, मां जेको नालो ॿुधो आहे त जेकॾहिं शहला रज़ा खे वज़ीर तालीम कनि था, असांजो 30 सालनि जो ज़ाती फैमिली टर्म्स आहिनि। मां नालो इन करे थो कयां त यकीनन ॿुधंदी हूंदी, ॾिसंदी हूंदी। मिडिल क्लास तरक़ी पसंदि सोच जी औरत आहे। बुनियादी तरह पाण टीचर आहिनि, तमामु दर्दमंद आहे, हिकिड़ी ज़ख़्मी माउ आहे। हुननि जो जेको हस्बैंड आहे कादिर भाई, उहो एॾो सुठो तरक़ी पसंदि इनक़िलाबी सोच रखंदड़ माण्हू आहे। मूंखे इहे माण्हू तालीम में ई घुरबा, ख़ुदा करे त ईअं थी पए। जी, तालीम खे तरक़ी पसंदि साइंटिफिक बुनियादनि ते हलायो, इंफ्रास्ट्रक्चर दुरुस्त कयो, स्कूल नज़र अचे। हीअ जेके वन रूम स्कूल्स टाइप तरीक़ा आहिनि उहे यकीनन ख़तमु कयो। इंफ्रास्ट्रक्चर सभु फैसिलिटीज़ तव्हां उन में ॾियो। सभ खां वधीक बुनियादी तालीम प्राइमरी ते तवजह ॾींदा ऐं तवजह छा ॾींदा त हुनजी सिलेबस दुरुस्त थिए, जेका हींअर थिए पई। मां उन में अटेंड बि करे आयो आहियां, सभु ॼाणनि था। ही उनजी सिलेबस तहसुब नफ़रतूं ख़तमु करे तहज़ीब ऐं तमदन। असांजा हैदरबख्श जेतो ई आहे, असांजो मौलाना ईदी आहे, उबैदुल्ला सिंधी आहे, अब्दुल मजीद सिंधी आहे। त अहिड़ा लेसन्स विझणा वञनि, पुराणा प्यारा जेके वाहड़े तारा गोल तारा, अहिड़े क़िस्म जा रिदमिक। छो त हींअर जेको सॼी दुनिया में इनक़िलाब आयो आहे त एजुकेशन एंड प्ले गो टुगेदर। जी, यानी एंटरटेनमेंट एंड एजुकेशन गॾु हलंदी आहे। म्यूज़िक ते बाक़ाइदे इहे पोइ ॻारायूं वञनि, इहे पैसा ख़र्च कया वञनि, जेका वधीक बजट ठाही वई आहे प्राइमरी स्कूल ते। तमामु उनजी बिल्डिंग्स, उन जा कलर्स, उन्हनि में जीअं केजी थियनि था, उन्हनि जा ॿार सभु तव्हां ॼाणो था। अच्छा, प्राइमरी निसाब में रिफॉर्म्स जी केतिरी ज़रूरत आहे? तमामु घणी ज़रूरत आहे। जंहिं प्राइमरी रिफॉर्म बि ॿुधायो त उन हाणे जेके बहितरियूं थियनि पियूं, तव्हां सेटिस्फाइड आहियो उन मां? ॾिसूं, अचनि, अञा अंडर प्रोसेस आहिनि। हा, अंडर प्रोसेस आहिनि। जेके लेटेस्ट बुक्स ठहनि पिया उहे ॾिसूं असां। पर इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जे बावजूदि जेको पढ़ाइण वारो माण्हू आहे उनखे टीचर चइबो। ही इज़ एवरीथिंग। तव्हां एयर कंडीशन हणाए ॾियो, पर टीचर खे पढ़ाइणु नथो अचे, टीचर पढ़ाइण जो शौक़ीन ई न आहे। टीचर अहिड़ा भर्ती कया विया आहिनि जेके बेलदार थियणु चाहिनि पिया, जिन खे सही ॻाल्हि नथी अचे। यकीन कयो, हीअ महिरबानी कयो, तव्हां पाण तरक़ी पसंदि सोच जा माण्हू आहियो ऐं मुराद शाह साईं जन उन्हनि जे फादर जा वॾा गुण आहिनि, उहे पाण ॼाणनि था, उहे वॾी इनक़िलाबी सोच सां आया आहिनि। त तरक़ी पसंदि तरीक़े सां हिननि ॿारनि खे मॉडर्न दुनिया में बीहण लाइ ही कंप्यूटर ॾियो, लैपटॉप्स ॾियो, अंदरि उन्हनि खे सॼो वेल इक्विप्ड कयो। छो त हिन वक़्तु अॻे असां चवंदासीं अंग्रेज़ी नथी अचे त कुझु नथो अचे, ज़ाहिर हाणे अंग्रेज़ी बि ज़रूरी आहे। पर इफ़ यू आर नॉट कंप्यूटर लिटरेट यू आर नॉट एजुकेटेड एट ऑल। जी, त तव्हां कंप्यूटर लिटरेट हुजणु बि ज़रूरी आहे। सिंधी ॿारनि जो, ॿाहिराड़ी जे सिंधी ॿारनि जो साईं त उहो माण्हू घुरिजे टीचर, ऐं टीचर घुरिजे सिर्फ़ मेरिट ते, ॿियो कुझु न। पॉलिटिकल अंसर एॾो शामिलु आहे जो टीचर्स खे रखियो बि पंहिंजी मर्ज़ी सां वञे थो, बदिली बि पंहिंजी मर्ज़ी सां कई थी वञे। ऐं स्कूल कॉलेज लेवल ते हिकिड़े सब्जेक्ट जा 4 टीचर वेठा आहिनि, 10 कॉलेज डिस्टर्ब आहिनि, 10 स्कूल में उहे सब्जेक्ट जा मास्तर कोन्हनि खे। त चुम त ॼाणो तव्हां सभु था, रुगो ईमानदारी सां कयो। ऐं मूंखे वॾी उमेदु आहे, नई हिकिड़ी शुरूआत कयो था, नई कैबिनेट अचे थी, नवां ख्वाब
असां पंहिंजे अखियुनि में अचूं आणियूं था। मुंहिंजो ख़्वाबु सिर्फ़ु तालीम आहे। पोइ हाणे मां केतिरो जाहिल आहियां त इल्मु न आहे त कुझु बि न आहे। हीअ साइंस, ही टेक्नोलॉजी, ही तरक़ियूं, ही जजिस, ही फोर्सिस सभु तालीम मां पैदा थींदा आहिनि। आसमान मां कोई न लहंदो आहे। त महिरबानी करे सॼी कंसंट्रेशन ॾियो। हींअर तव्हां बजट बि रखी आहे, असां वाधायूं था ॾियूं, अवल बि ॾिनियूं आहिनि ऐं सॼी कैबिनेट खे वाधायूं था ॾियूं ऐं ख़ासि करे तालीम शोबे में ऐं चीफ मिनिस्टर जिन ॿिनि जो ख़ासि हिन में वॾो हथु थिए थो। सेक्रेटरी साहिबु सुठी प्लानिंग रखे थो। अञा हिननि खे वधाए पंहिंजा टीम वर्क्स जेके आहिनि से ठाहिणु घुरिजनि ऐं उस्तादनि खे अहिड़ो ट्रेन कयो वञे। न सिर्फ़ु मेरिट ते रखो, पॉलिटिकल आंसर ख़तमु कयो ऐं प्योरली मेरिट। अच्छा, मेरिट ते रखो, पर जेके 40,000 गोस्ट उस्तादनि ऐं जेके 40,000 अहिड़ा गोस्ट स्कूल आहिनि जेके रिकॉर्ड में खुलियल आहिनि, पर अमली तौर ते बंदि आहिनि, उन्हनि जो छा थींदो? उहो तव्हां रखण जी ॻाल्हि कयो था, मेरिट ते रखो, पर जेके पोयां वेठा आहिनि उन्हनि जो छा कजे? ॾिसो, गुज़िरियल मुंहिंजे ख़्याल में 20-25 सालनि जी ॻाल्हि आहे, जॾहिं मां चीफ मिनिस्टर हाउस में या मीटिंग अटेंड पियो कयां एज़ अ डायरेक्टर, त नवां प्राइमरी स्कूल ठाहिणु बंदि। जी, एसि ताईं जो तालीम असांजा स्कूल एतिरा पिया आहिनि जो प्राइवेट सेक्टर खे चऊं था त बाबा एडॉप्ट कयो, केतिरनि एडॉप्ट कया बि आहिनि, छो त स्टैंडर्ड त ठहे न। जी, तालीम जो मक़सदु आहे स्टैंडर्ड एजुकेशन। उन जे लाइ असांखे क़दम खणणा आहिनि। त ही पहिरीं मसइलो त इहो एड्रेस करिणो आहे न साईं, त घोस्ट टीचर, घोस्ट स्कूल ख़तमु करिणा आहिनि, रियल शयूं ॿुधाइणियूं आहिनि ऐं रियल स्ट्रेंथ मुताबिक़ हलाइणियूं आहिनि। त हिकिड़े क्लास में केतिरा ॿार हुजणु घुरिजनि। जी, घणियूं शयूं आहिनि, स्पेस, इवन बोर्ड, कुर्सियूं या डेस्कूं, तमामु घणा लवाज़मात आहिनि। चुप त हिन में टेक्निकल माण्हू आहिनि, इहे सभु ॼाणनि था। त उहो सॼो असांखे माहौल पैदा करे ॾींदो ऐं उहे शयूं कागज़नि में न हूंदियूं। हिते ॿी बि मुसीबत ॿुधायूं, कागज़नि में शयूं ठहंदियूं आहिनि, रहंदियूं आहिनि, सॼी बजट ख़तमु थी वेंदी आहे। बजट खे लैब्स थियण लाइ प्लीज़ लठ खणणी पवंदी त बजट लैब्स न थिए तालीम ते, छो त मई ताईं बिल जेके पास न थींदा। मां गुज़िरियल दफ़े सम्झायो पियो त लैब्स छा खे चइबो आहे, कीअं थींदी आहे। त उहे उन लाइ असां जेकॾहिं मॉनिटरिंग सख़्तु था कयूं, जेकर हींअर मॉनिटरिंग ते अची विया आहिनि, सुपरवाइज़र सॼे मॉनिटर्स रखूं था पिया, सभु शइ तव्हां ॼाणो था, पर ख़ुदारा ईमानदारी सां उनखे इम्प्लीमेंट कयो। असांखे नज़र अचे असांजी 80% एजुकेशन हुजे घटि में घटि, याने जेका फ़ीसद आहे। हींअर सची ॻाल्हि ॿुधायां त 50-60 चवनि था, पर एक्चुअली 35% एजुकेशन आहे। तव्हांजी ड्रॉप आउट्स त ॾिसो, ॿारनि खे इंसेंटिव्स त ॾियो न। ड्रॉप आउट माना 5 खां पोइ 6 में ॾिसो खोड़ छोकिरा किरी पवंदा, वालिदेन अफोर्ड नथा करे सघनि। उन खां पोइ मैट्रिक खां पोइ कॉलेज में वरी ड्रॉप आउट्स थी वेंदा। त इन्हनि सभिनी शयुनि खे तव्हां ॼाणो था ऐं असांजा जेके बि टेक्निकल माण्हू आहिनि, ऐं मां आवाम लाइ, आम माण्हू लाइ ॻाल्हि ॿुधायां थो, पेरेंट्स पंहिंजे ॿार ते लठ खणनि प्लीज़। तालीम आहे ॿार खे तव्हांखे कुझु बि न आहे ॼणो। सुठी तालीम ऐं तरबियत खां वधीक बहितर तोहफ़ो वालिदेन नथो ॾेई सघे पंहिंजे औलाद लाइ, जेकॾहिं वसियत बि छॾणी आहे त। तालीम ऐं तरबियत, हुनजे कैरेक्टर बिल्डिंग खे ऐं हुनजे सुठी एजुकेशन खे। त हिकिड़ो ॿारु शाइस्ता मुकमिल इंसान थिए, जंहिंमें हमदर्दी हुजे, जंहिंमें प्यारु हुजे। जी, हीअ मां ॻाल्हि वाज़े थो कयां, जेकॾहिं तव्हां पहिरीं इंसान न आहियो त पोइ कुझु बि न आहे। धणी असांखे इंसान पैदा कयो आहे। हीअ तालीम जो हिसो हुजणु घुरिजे, सिलेबस जो हिसो हुजणु घुरिजे। सिलेबस जे थ्रू असां ॿार जी डेवलपमेंट कंदासीं, ग्रूमिंग थींदी आहे। जी, त तव्हां उन में जेके ही लसानी, मज़हबी, फ़िक़ही जेके बि नफ़रतूं आहिनि, उन्हनि खे ख़तमु करण जो बहितरीनु ऐं लॉन्ग टर्म पॉलिसी आहे, उहा स्कूल आहे, प्राइमरी स्कूल आहे। उनजी उहा सिलेबस आहे। 5 सिलेबसूं हिन वक़्तु सिंध में कमु करे रहियूं आहिनि। हाणे ॿुधायो त असां छा ॾींदासीं? एजुकेशन, कंहिंजी एजुकेशन? क्लास एजुकेशन एॾी वधियल आहे त असां जेकॾहिं गवर्नमेंट लेवल ते ग़रीब ॿारनि लाइ, आम माण्हुनि लाइ, भई मां पाण त पढ़िया, मां पंहिंजा ॿार बि हेठां स्कूल्स मां पढ़ाया आहिनि, या इहे जेके इंग्लिश मीडियम स्कूल्स थियनि था। वी कांट अफोर्ड योर स्टैंडर्ड एजुकेशन, जंहिंमें असांखे 50,000 खां लख अॼुकल्ह हर महीने घुरिजे। त इहे न कयो। उन्हनि पंहिंजनि स्कूलनि खे एतिरो एड पार आणियो जो असांखे, असांजे ॿारनि खे ज़रूरत ई न पए त असां अहिड़नि स्कूलनि ॾे ॾिसूं या उन्हनि जे अॻियां बीठा हुजूं त बाबा असांजे ॿारनि खे तालीम बहितर कयूं। असां पंहिंजी तालीम छो न बहितर कयूं? हीअ बाबा असांजा ॿार आहिनि, बिलीव मी, हीअ तव्हांजा ॿार आहिनि। जी, त इंसानी लेवल ते एम्पथी सां हिननि ॿारनि खे हिन रुलण पिणण खां बचायो। जी, तालीम जे ज़ेवर सां आरास था कयो, तालीम जी रोशनी सां मुनवर कयो। त
त असांखे दुनिया जहान जी ख़बर पए। हिते त छा मां ॻाल्हि कयां, यूनिवर्सिटीज़ में जॾहिं पढ़ायां थो त हिते यूनिवर्सिटी जे ॿारनि खे ई ख़बर न आहे दुनिया जहान कीअं थो हले, त उहे सब्जेक्ट्स ई नथा पढ़ाया वञनि। बाबा एंथ्रोपोलॉजी तव्हां वटि कोन्हे, साइकोलॉजी, फिलासफ़ी, लिटरेचर, ख़ासि ॻाल्हि ज़ोर ॾियां हिस्ट्री ते। ही सब्जेक्ट उन्हनि में पढ़ाया था वञनि। सिविक एजुकेशन जेका असां नंढे हूंदे पढ़ंदा हुआसीं, सिविक्स जंहिंखे सब्जेक्ट चइबो आहे, सिविक एजुकेशन सॼी दुनिया में हिन ते ज़ोर ॾिनो वेंदो आहे, एक्स्ट्रा सब्जेक्ट जे तौर ते ॾिना वेंदा आहिनि। त ऑप्शनल में रखो बाबा, के माण्हू मन खणनि त सिविक्स एजुकेशन ॾियो। त इहे सभु क़िस्म जूं जेके शयूं आहिनि इहे अंडर कंसिडरेशन करे प्लानिंग सां ऐं पूरा तव्हां वटि डेवलपर्स हर शइ पीसियूं तव्हां वटि ठही पियूं आहिनि मुख़्तलिफ़ शयुनि जूं त कीअं ॾियनि। अच्छा, तव्हां पोइ जेको बि न्यू एक्सपेंडिचर जी SNE जंहिंखे असां चवंदा आहियूं सैंक्शन कयो था, उहे इन्हनि सभिनी शयुनि खे नज़र में रखी त केतिरे फर्नीचर जी ज़रूरत आहे, केतिरे उस्तादनि जे पघारनि जी ज़रूरत आहे, उनजी SNEs तयारु थींदियूं आहिनि। ही टेक्निकल टर्म्स। अच्छा, इक्विपमेंट्स जी ॻाल्हि कयूं था, पर बेसिक जेका ॻाल्हि आहे उहो चाह पैदा करणु, त टीचर खे पढ़ाइण जी दिलि चवे ऐं माइटनि खे औलाद खे स्कूल मोकिलण जी दिलि चए। इहा जेका पाबंद बणाइण वारी ॻाल्हि आहे, इहो उस्तादनि खे पाबंद केरु बणाईंदो? रियासत त इन मामले में असांखे मुतहरिक नज़र कोन थी अचे, पर वालिदेन बि खोड़ अहिड़ा आहिनि जेके फाइनेंशियली मजबूरियुनि जे करे प्राइवेट स्कूल में नथा पढ़ाए सघनि ऐं गवर्नमेंट स्कूल में पढ़ाई जो इहो हाल आहे। इन जे करे हू पंहिंजनि ॿारनि खे रोज़गार ते लॻाए था छॾीनि। जी जी, प्राइवेट स्कूल जेको आहे मैनेजमेंट आहिनि उहे त बेलगाम आहिनि, उन्हनि खे सिंध हुकूमत कुझु करे ई नथी सघे। फीसूं वधाइनि था, घटाइनि था पंहिंजी मर्ज़ी सां। ख़ैर थोरो घणो करे सघिबो आहे, कनि पिया, ऐं जॾहिं चाहींदा आहिनि त बिल्कुलु कराईंदा आहिनि, जेकॾहिं चाहींदा आहिनि त कराईंदा आहिनि, छो त रजिस्ट्रेशन कैंसिल करण जा तव्हां ॻाल्हि की सिंधी सब्जेक्ट नथा पढ़ाइनि। हा, त हाणे अर्ज़ु इहो आहे त तव्हां टीचर खे कीअं मजबूर कयो त उहो पढ़ाए, हिकिड़ी ॻाल्हि नंबर 1। स्टूडेंट खे कीअं मजबूर कयो त उहो दिलि सां पढ़े। ठीकु आहे, हीअ 2 ज़बरदस्त क्वेश्चन आहिनि, तमामु ज़बरदस्त क्वेश्चन आहिनि। हाणे इन जे पुठियां चाइल्ड साइकोलॉजी जी ज़रूरत आहे, जेको मां जुमिलो खयो न, टीचर्स जे लाइ कंपलसरी आहे, कंपलसरी आहे। ऐं न त प्लीज़ इहो इंक्लूड कयो वञे त जेका ट्रेनिंग ॾियो था उन में चाइल्ड साइकोलॉजी कंपलसरी आहे। ॿार सां कीअं डील कजे, ॿार खे किताब जी तरफ़ कीअं राग़िब कजे, ऐं अॼु जो जेको नंढड़ो ॿारु आहे उहो थ्रू प्ले वेंदो आहे, थ्रू प्ले। हाणे इहा त असांखे ख़बर आहे त ॿारनि खे ॻाढ़ा रंग, सावा, नीरा, पीला आहिनि न, उहे टुकड़ा ठाहे ॾिबा आहिनि त उहो खेॾंदा बि आहिनि, पढ़ंदा बि आहिनि, मिलाईंदा बि आहिनि ऐं सिखंदा बि आहिनि। अच्छा, काउंटिंग लाइ 2 ॿार क्लास में बीहारे, बाल 1 हुनखे ॾे, 2 ऐं 3, उहो खेॾे बि थो ऐं यादि बि करे थो। त इहे सभई सिस्टम्स आहिनि, मौजूदु आहिनि। असां इहो चयूं था त असां इहे हेठि लाहियूं, पंहिंजे टीचर्स खे अहिड़ी ट्रेनिंग ॾियूं, एतिरो सवलो माण्हू खे ईंदो। हाणे मां त हिकिड़ो साइकोलॉजिकल नुक़्तो ॿुधायां। फ्रांसिस बेकन जो एसे किताबु आहे, मशहूरु किताबु आहे, मैन फियर डेथ एज़ चिल्ड्रेन फियर टू गो इन द डार्क। माण्हू मौत खां डिॼंदो आहे, ॿारु ऊंदहि में वञण खां डिॼंदो आहे। हाणे इहो डरु आहे छा, जेको ख़ौफ़ आहे, जेको डरु आहे, जी जेको ड्रेजो आहे, इहो आहे छा? हाणे इहे लफ़्ज़ बि पंहिंजे ॿारनि ताईं पहुचायो। जी, इहो अननोन शइ मां, अणवाक़ुफ़ शइ मां, असूही शइ मां माण्हू खे ख़ौफ़ थींदो आहे। जी, उहो ख़ौफ़ हुनजो ख़तमु कयो। स्कूल जो हिकिड़ो ख़ौफ़ आहे माण्हू जे मथां, उनखे एतिरो प्लेज़ेंट कयो जो हू पाण दिलि सां वञे। जी, मां इहो तजुर्बो घर में कयां थो। मुंहिंजो पोटो आहे कबीर पारस, उन खे अहिड़ा इंसेंटिव था, सुठियूं शयूं वठी ॾिनियूं आहिनि, अहिड़े सुठे स्कूल में विधो आहे जो हू पाण सुबुह जो टिफ़िन बाक्स खणी थेलो ॻिची में विझी ऐं वेंदो आहे। बिल्कुलु सर, तव्हां प्राइवेट स्कूल जी ॻाल्हि था कयो, पर सरकारी स्कूल में कंहिंजे वञण दिलि चवंदी? सरकारी स्कूल अहिड़ा थींदा न, मां उहो थो चवां। ही बाबा इनकलाबी हुकूमत थी अचे पई, तव्हां रखो। जी जी, असांजो सेक्रेटरी साहिबु वेठो आहे ऐं मुंहिंजी सभिनी ॻाल्हियुनि खे चङी तरह हू बाक़ाइदे झटींदा आहिनि, सम्झंदा आहिनि ऐं उन्हनि वटि इनकलाबी ज़हन बि आहे, उन्हनि काफ़ी अहिड़ा कम बि कया आहिनि। हे गवर्नमेंट स्कूल जी ॻाल्हि थो कयां मां, त एॾा कलरफुल ऐं सुठा ठाहे ॾींदा असांखे, हेॾी सारी बजट वधाई अथऊं ज़बरदस्त क़िस्म जी। जी, 1 अरब 64 करोड़। जी, त उहा जेकॾहिं तालीम ते ख़र्च कई वेंदी त इहे मां जेको ॻाल्हि थो कयां, इहा गवर्नमेंट स्कूल जी ॻाल्हि थो कयां। त ॿारनि में तव्हां जेको सुवालु हो न, त ॿारनि खे राग़िब कीअं कजे, त उन्हनि खे इंसेंटिव। ॿार जेकॾहिं स्कूल में खेॾे थो, स्कूल में एंटरटेनमेंट वठे थो, ऐं वो उन में वरी जेके खाइण पीअण जूं शयूं असां पाण भरे ॾींदा आहियूं, अॻे त स्कूल वारा बि ॾींदा हुआ शयूं। जी, दॿा ॾींदा हुआ। मुख़्तलिफ़ बहरहाल प्लानिंग ऐं तजुर्बा कया आहिनि।
सो हे पंहिंजो ईमानदारी सां पैसो इस्तेमालु कनि त घणो कुझु करे सघनि था, घणो कुझु। अच्छा, पाण अगरि रूरल एरियाज़ जी ॻाल्हि कयूं, तव्हां पाण चयो त सियासी असर रुसूख आहे, स्कूलनि ते ताला लॻा पिया आहिनि या के वाड़ा ठहिया पिया आहिनि, पर सियासी असर रुसूख हटाइण एॾो सवलो न आहे। जेको चैलेंज हिन वक़्तु सिंध हुकूमत खे साम्हूं आहे तूं एमरजेंसी लागू था कनि एजुकेशन सब्जेक्ट में, तसलसुल वॾो आहे। तसलसुल इन करे वॾो आहे छो त रूरल एरियाज़ में इन असर रुसूख जे करे ई उन्हनि जी बिरादरियूं हलनि थियूं, उन्हनि जो वोट बैंक उते आहे। तव्हां सम्झो था सिर्फ़ु थोरे पीरियड में एॾनि वॾनि मसइलनि खे मूं ॾेई सघे थो? न, बिल्कुलु न। ॾिसो न, यूटोपियन न थिजे, आइडियलिस्ट न थिजे। जी, मां इहो चाहियां थो तव्हां साल में हिकिड़े थोरे गाणे ते जहिड़ो कमु करे ॾेखारियो। यानी पहिरें इहो त स्कूल हुजनि बसि। मुंहिंजो जेको पहिरीं गुज़ारिश आहे त स्कूलनि खे स्कूल करे ॾेखारियो, माना जिते पाणी बि हुजे, लेट्रिन बि, पखा बि हुजनि, भितियूं चार दीवारी बि हुजनि, ऐं टीचर ऐं शागिर्द जो रेशो सही करे ॾेखारियो। माना टीचर्स ऐं स्टूडेंट्स खे चार दीवारी ताईं पहुचायो। सभ खां पहिरियों कमु थींदो इहो। जेकॾहिं असां इहे करण में नाकाम वियासीं त पोइ त अॻिते बाक़ी ॻाल्हियूं ऐं ट्रेनिंग ऐं नमूना फैसिलिटीज़ त बेकार आहिनि न। पॉलिटिकल जेसि ताईं इन्फ्लुएंस ख़तमु न थींदी, जी, त भई मां जे सिफ़ारिश सां मुंहिंजे माइट खे उते हणो न, ऐं जॾहिं त ॿिए स्कूल में सख़्तु ज़रूरत आहे त अहिड़े क़िस्म जा आंसर ऐं पंहिंजी मर्ज़ी सां हलाइण या पंहिंजनि खे नवाज़णु, नेपोटिज़म, अकरबा परवरी या पैसनि ते अपॉइंटमेंट ॾियणु, मां इहा उमेद थो रखां त पहिरीं इनकलाबी ॻाल्हि इहा हूंदी त हीअ सभु करप्शन जा दरवाज़ा बंदि थियनि। जेकॾहिं इहो सभु कमु जारी रहियो पोइ त बेकार आहे, पोइ त रुॻो ॻाल्हियूं आहिनि। पर राजो मूंखे उमेदु आहे त तव्हां महिरबानी करे ईअं कंदव ऐं तव्हांखे करणु घुरिजे। असां पंहिंजे खाधे में घणो ज़हर मिलायो आहे, घणा माण्हू मारे चुका आहिनि। बिल्कुलु नागपाल साहब, तव्हां एजुकेशन जे हवाले सां जेके इनकलाबी क़दम आहिनि उन्हनि खे फोकस कयो। उमेदु आहे सिंध हुकूमत तव्हांजी इन ॻाल्हियूं ॿुधी करे इन तहत रहनुमाई करे इन डिपार्टमेंट खे बहितर खां बहितर करण जी कोशिशि कंदी। नाज़रीन, प्रोग्राम तव्हां ॾिठो, इन हवाले सां नागपाल साहब जीअं असांजे प्रोग्राम में ईंदा रहनि था ऐं मजमूई तौर ते तालीम जी तबाही जा जेके बुनियादी कारण आहिनि उनखे डिस्कस करण जी कोशिशि कईसीं, उहे रीज़न्स ॻोल्हण जी कोशिशि कईसीं जंहिंजे करे तालीम अॼु असांजी तबाह थी चुकी आहे। इन ते प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। पंहिंजी मेज़बान साइमा वाह करींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।